Assalamu alaikum. Dear students, अॼु असां पढ़ंदासीं very important topic, and that is the electrolysis of molten sodium chloride, यानी सोडियम क्लोराइड जी बरकी पाशीदगी। सभ खां पहिरियां त असांखे इलेक्ट्रोलाइसिस जो कॉन्सेप्ट अचणु घुरिजे। त व्हाट इज़ दी इलेक्ट्रोलाइसिस? Electrolysis is a process in which chemical change occurs by passing the electric current through the electrolytic solution is called electrolysis. यानी इलेक्ट्रोलाइसिस हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें केमिकल चेंज थिए थी जॾहिं असां बिजलीअ जो करंट कंहिं इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन मां गुज़ारियूं था। हाणे इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन छा आहे? अ सॉल्यूशन इन विच इलेक्ट्रोलाइट्स आर प्रेजेंट आर सॉल्यूशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन। इलेक्ट्रोलाइट छा हूंदा आहिनि? अहिड़ा केमिकल्स जंहिंमां जंहिंजी ॻाढ़ मां बिजलीअ जो करंट पास थिए। हाणे असांखे ख़बर आहे त जीअं सोडियम क्लोराइड या लूण जेके आहिनि, तेज़ाब आहिनि, असास आहिनि, इहे सभु इलेक्ट्रोलाइट आहिनि, छाकाणि त इन्हनि जे ॻाढ़नि मां बिजलीअ जो करंट पास थींदो आहे। पर सॉलिड फॉर्म में हूंदा त उन्हनि मां करंट पास न थींदो। जीअं सोडियम क्लोराइड आहे त सोडियम क्लोराइड खे जेकॾहिं असां आम हालत में ॾिसूं त हीउ सॉलिड आहे, ऐं सॉलिड फॉर्म में हिन जा प्लस माइनस चार्जिस जेके आहिनि उहे एतिरा त स्ट्रांग हूंदा आहिनि जो हिन जा चार्जिस मूव न पई थियनि, यानी हिन मां सॉलिड स्टेट मां हिन मां करंट पास न थींदो। पर जॾहिं हिन खे असां फ्यूज़ कंदासीं, रिझाईंदासीं, त हीउ प्लस ऐं माइनस चार्जिस में ब्रेक थी वेंदो, ऐं हाणे जेको आहे हिन जी ॻाढ़ मां जेको आहे करंट पास थींदो। हाणे असां इलेक्ट्रोलाइसिस करण जे लाइ जेको असां सेल खणंदासीं, एपरेटस खणंदासीं, उनखे असां इलेक्ट्रोलाइटिक सेल चवंदासीं। हाणे इलेक्ट्रोलाइटिक सेल छा आहे? अ सेल इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी। यानी ओवरऑल ही प्रोसेस जंहिं सेल में असां कंदासीं त बिजलीअ जी जेका तवानाई आहे उहा केमिकल एनर्जीअ में कन्वर्ट थींदी। मिसाल तरह असां सोडियम क्लोराइड जे इलेक्ट्रोलाइसिस जे लाइ ही सेटअप जेको आहे ही सेल तयारु कयो आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त ही हिकिड़ो असां थांव खयो आहे, हिकिड़ो बीकर खयो आहे, उन में असां रिजल जेका आहे सोडियम क्लोराइड खई आहे, ॿ असां प्लाटिनियम जा बरकीरा खया आहिनि, तारूं कनेक्ट कयूं आहिनि, ऐं उहे तारूं वायर्स जेके आहिनि उहे बैटरी सां कनेक्ट कयूं आहिनि। हाणे उहो बरकीरो जेको बैटरीअ जे पॉज़िटिव टर्मिनल सां अटैच आहे उनखे असां एनोड चवंदासीं, ऐं उन ते प्लस जेका आहे वाधू चार्ज आहे, ऐं जेको बरकीरो बैटरीअ जे नेगेटिव टर्मिनल सां कनेक्ट आहे उनखे असां कैथोड चवंदासीं। हाणे असां जॾहिं स्विच ऑन कंदासीं त हिते जेको आहे ही सोडियम क्लोराइड जेको आहे असांखे ही कंपाउंड ब्रेक थी वेंदो, सोडियम क्लोराइड ब्रेक थी वेंदो, टुटी वेंदो। ओरिजिनल हिन जा जेके कंपोनेंट्स आहिनि, जेके असांजा केमिकल्स आहिनि, जीअं सोडियम ऐं क्लोरीन, इहे असां सेपरेट करे सघूं था, अलॻि करे सघूं था, ऐं आसानी सां हासिलु करे सघूं था। कीअं कंदासीं? त हाणे असांखे ख़बर आहे जॾहिं स्विच ऑन कंदासीं त ही प्लस जेको आहे, जीअं तव्हां ॾिसी सघो था, सोडियम जेको आहे हिन ते हिकिड़ो इलेक्ट्रॉन हिन वटि घटि आहे, त हाणे हीउ मूव कंदो, काॾे मूव कंदो? नेगेटिव टर्मिनल ते, यानी कैथोड ते। हीउ कैथोड ते मूव कंदो, ऐं इन करे ई तव्हांखे ख़बर हूंदी त जंहिं ते असां जंहिं पॉज़िटिव चार्ज हूंदो आहे, जीअं सोडियम प्लस Na प्लस, त हिन खे असां केट आइन चवंदा आहियूं। हिन खे असां केट आइन था चऊं, छाकाणि दिस मूव्स टू दी कैथोड। त हीउ जॾहिं कैथोड ते मूव कंदो त हिते ही हिकिड़ो इलेक्ट्रॉन जेको हिन वटि घटि आहे इहो ई वरी गेन कंदो। जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था त सोडियम जीअं ई कैथोड ते ईंदो त हिकिड़ो इलेक्ट्रॉन जेको आहे हीउ गेन कंदो, ऐं हीउ न्यूट्रल हालत में अची वेंदो, ऐं सोडियम जेको आहे इहो तव्हांखे हितां जेको आहे हिते तव्हां हिन खे कलेक्ट करे सघो था, हिन खे अलॻि करे सघो था, सेपरेट करे सघो था, ऐं इन अमल खे असां रिडक्शन चवंदा आहियूं। रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन, यानी कैथोड ते जेको आहे रिडक्शन जो अमल थींदो। अहिड़ी तरह सां क्लोरीन जंहिंखे नेगेटिव चार्ज आहे, यानी हिकिड़ो एक्सेस हिन वटि इलेक्ट्रॉन आहे, हिकिड़ो वधीक हिकिड़ो इलेक्ट्रॉन आहे, त हीउ जेको आहे क्लोरीन जेको आहे हीउ वाधू बरकीरे ते वेंदो, ऐं उते ही इलेक्ट्रॉन पंहिंजो छॾींदो। जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था क्लोरीन वटि हिकिड़ो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, पर हीउ जेको आहे हीउ एनोड ते हिकिड़ो इलेक्ट्रॉन पंहिंजो छॾींदो, ऐं हिनखे असां ऑक्सीडेशन चवंदा आहियूं। ऑक्सीडेशन जेको आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, यानी हिकिड़ो इलेक्ट्रॉन ही गेन कंदो। पर असांखे इहा ख़बर आहे
त क्लोरीन जो हिकिड़ो एटम जेको आहे न हूंदो आहे, हीउ मालिकुली फॉर्म में हूंदो आहे, यानी हिन जा ॿ एटम जेको आहे गॾिजी वरी क्लोरीन गैस ठाहींदा। त यानी असां हिते एनोड ते जेको आहे असां ॾिसंदासीं त असांखे हिते क्लोरीन जेको आहे गैसियस हालत में हिते असांखे मिलंदी। त इन करे असां हिन खे ऑक्सीडेशन चवंदासीं। हाणे ओवरऑल जेको रिएक्शन थींदो, हाणे ॿी बि हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन जो जेको अमल आहे, बेसिकली हिन खे असां रेडॉक्स रिएक्शन चवंदा आहियूं। हिन खे असां रेडॉक्स रिएक्शन चवंदा आहियूं ऐं हीअ रिएक्शन साइमल्टेनियसली हूंदा आहिनि, यानी लॉस एंड गेन ऑफ इलेक्ट्रॉन गॾु गॾु हूंदा आहिनि। जेको एटम जेतिरा ई इलेक्ट्रॉन जेको आहे लूज़ कंदो, ओतिरा ई एटम ॿिया हूंदा जेके गेन कंदा, माना जेतिरा इलेक्ट्रॉन लूज़ थींदा ओतिरा ई गेन थींदा। त इन करे असां पोइ ते जॾहिं ॾिठो त क्लोरीन जा ॿ एटम जेके आहिनि उहे गॾिजी हिकिड़ो मालिक्यूल ठाहिनि था, त इन जी माना त हिते ॿ एटम जेको आहे क्लोरीन जेको आहे उहे पंहिंजा लूज़ थो करे। त इन जी माना हिते जेको आहे सोडियम जा ॿ एटम हुजणु घुरिजनि। त हिते ॿ एटम हूंदा त हिते हाणे ॿ एटम सोडियम जेको आहे उहे पंहिंजा गेन कंदो, त सोडियम जेको आहे न्यूट्रल हालत में अची वेंदी, ऐं क्लोरीन जा अहिड़ी तरह सां ॿ एटम हूंदा त हीउ मालिक्यूल। त लॉस एंड गेन जेको आहे, गेन एंड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स इक्वली, इहे माना गॾु गॾु हूंदा। त अहिड़ी तरह सां तव्हां हिते ॾिसी सघो था त सोडियम जा ॿ एटम, क्लोरीन जा ॿ एटम जेके आयनिक फॉर्म में हुया पहिरियां, अॻिते हली सोडियम तव्हांखे न्यूट्रल हालत में हिकिड़ो एटम तौरु जेको आहे हिन खे तव्हां सेपरेट करे सघो था। क्लोरीन जेको आहे मालिकुली फॉर्म में, गैसियस फॉर्म में जेको आहे तव्हां हिन खे अलॻि करे सघो था। त हिन ओवरऑल प्रोसेस खे असां इलेक्ट्रोलाइसिस चवंदासीं या इलेक्ट्रोलाइसिस ऑफ सोडियम क्लोराइड चवंदासीं। हीउ हिकिड़ो केमिकल प्रोसेस आहे जंहिंजे ज़रिए असां कंहिं बि एटमनि खे या कंपाउंड्स खे जेको आहे आसानी सां पंहिंजे ओरिजिनल कंपोनेंट्स में जेको आहे टोड़े सघूं था। ऐं हिन जो इंडस्ट्री में इलेक्ट्रोलाइसिस जो जेको आहे अहम रोल आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त मेटल्स जेके आहिनि उहे असांजा कॾहिं बि आज़ादु हालत में न मिलंदा आहिनि, उहे कंहिं न कंहिं नॉन मेटल सां ॿियनि सां कंबाइन हूंदा आहिनि, पर उन्हनि खे सेपरेट करण जे लाइ, प्यूरिफाई करण जे लाइ हीउ अमल जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। त आई होप हीउ तव्हांखे जेको आहे आसानी सां अॼु इलेक्ट्रोलाइसिस जो कॉन्सेप्ट जेको आहे यकीनन सम्झ में आयो हूंदो। ऐं जेकॾहिं न आयो आहे, को सुवालु आहे त तव्हां कमेंट्स में पुछी सघो था। थैंक यू।